हाँ सिर्फ प्रेस कर गाजी पार्ट सदर याद कर मुझे जाके खुशी थी आज जो असां गति भेड़े असां प्रेस दिया असां इलाइक़े में जेके तकरार हलनि पिया उन जे लाइ माना हिकिड़ो वॾो जथो पियो थियनि ऐं जस हुजे असांजो इलाइक़ो ईअं सम्झो त माना पुठ ते पियल इलाइक़ो आहे निधड़को इलाइक़ो आहे ऐं खून रेतियूं थियनि थियूं पयूं पर उन में विच में केरु अचण लाइ तयारु कोन्हे एमपी में या केरु पाए थो सभु तो पंहिंजे हिसाब सां पर कॾहिं ईअं न सोचियो अथनि त कंहिंजो को माण्हू मरी थो पए या कंहिंसां को मसइलो आहे त कंहिंजे को अंगण ते वञी या किथे मेड़मेंट था कनि तव्हांखे जस हुजे तव्हां खेरपुर से लेकर अचे या असांजी ख़बर शाहपुर जिले जी ख़बर असां सभिनी खे पढ़ंदा था असां कंहिंजे थोरो कोन था थियूं पिया असांजा बि ॿाहिरि न कॾहिं सिंध जा बच्चा इंसान न थे इंसान हाँ बिल्कुल इंसान दिखाते हैं तव्हां वॾी महिरबानी ॾाढी ख़ुशी थी आहे प्रेस ते आहियो तव्हां घणी का सब ॾियर रहमत कई आहे ला इलाहा इल्लल्लाह इन्नल्लाह मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमु तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बेरहमतिक या रहमान।